الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. حميم والكتاب المبين. إنا أنزلناه في ليلة مباركة إنا كنا منذرين. فيها يفرق كل أمر حكيم أمرا من عندنا إنا كنا مرسلين. رحمة من ربك إنه هو السميع العليم. رب السماوات والأرض وما بينهما إن كنتم موقنين. لا إله إلا هو يحيي ويميت. ربكم ورب آبائكم الأولين. صدق الله العظيم. जज़ाकल्लाह सुभान अल्लाह। कुरान पाक जी तिलावत कयो, कुरान पाक पाण बि पढ़ो, पंहिंजनि ॿारनि खे बि कुरान पाक पढ़ण जी तलक़ीन कयो, उन्हनि खे हिदायत कयो, छो त आख़िरत जो वसीलो जेकॾहिं थियणो आहे त उहो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मार्फत बि मिलंदी, पर कुरान पाक जेकॾहिं पाण पढ़ंदासीं त अञा वधीक पंहिंजा वारा न्यारा थी वेंदा। अस्सलामु अलैकुम ऐं रमज़ान जूं तमामु घणियूं मुबारकूं तव्हांखे हुजनि। रमज़ान जी ख़ासि नशियात सलाम रमज़ान में आउं तव्हांजी ख़िदमत में हाज़ुर थी चुको आहियां। मूंसां गॾु साथी मेज़बान बि आहे, आउं इरशाद जागीरानी तव्हां सां गॾु आहियां, मूंसां गॾु आहे जी बिल्कुलु। रमज़ान जी तयारी असां बिल्कुलु कंदासीं। गॾोगॾु मां तव्हां सभिनी खे इहो चवंदी वञा त जॾहिं रमज़ान जो बाबरकत महीनो स्टार्ट थींदो आहे त सभ खां पहिरीं असां इहो अमल कयूं त पंहिंजी नियत साफ़ु रखूं, दिलि साफ़ु रखूं, सुठो अमल कयूं, छो त हमेशह असांखे कुझु न कुझु सिखण में लाइ मिलंदो आहे। ऐं रमज़ान जे बाबरकत महीने में असांखे सिखण लाइ अञा तमामु घणो कुझु मिलण वारो ऐं मिलंदो रहंदो आहे। इन जे लाइ असांखे पंहिंजे दिलि खे साफ़ु रखिणो आहे त जीअं सुठा अमल, सुठियूं शयूं असां सिखी सघूं ऐं दिलि में जेको आहे ॼमाए सघूं उन्हनि शयुनि खे। हिन सां गॾोगॾु असां पंहिंजे रमज़ान खे भलीकार चवंदासीं, ख़ुश आमदीद चवंदासीं ऐं तव्हां सभिनी खे भलीकार चवंदासीं। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में जेकी बि असांखे दोस्त ॾिसनि पिया, उन्हनि खे प्रोग्राम जी तरतीब ॿुधाइण खां अॻु में असां वरी बि चवंदासीं त तव्हां सभई भागवंद आहियो, तव्हां सभई बख़्त वारा आहियो। सचु पचु त अलाह साईं तव्हांखे हिकिड़ो मौक़ो ॾिनो आहे ॿीहर पंहिंजी हयातीअ में, पंहिंजे जीअरे रमज़ान मुबारक तव्हांजे नसीब में आयो आहे। रोज़ा रखी वठो, नेकियूं कमाए वठो। नफ़ली रोज़ा बि माण्हू रखंदा आहिनि, पर हीउ जेको इस्लाम जो टियों रुकन आहे रोज़ो, सो इन रुकन खे हथां न विञाइजो। ऐं ख़ासि तौर ते
ते जेको असां ते फ़र्ज़ु कयो वियो आहे रोज़ो, अलाह जी हीअ महिमानी हूंदी ऐं असां अलाह जा महिमान हूंदासीं त इन खां वधीक ॿियो छा घुरिजे पाण खे। तव्हां सभई असां नेकोकार थी वञूं ऐं जेका बदी आहे उहा दिलि में हुजे, सोचनि में हुजे, ख़्यालनि में हुजे, उनखां जेकॾहिं पाण परे थी वञूं त तमामु घणो सुठो थी वेंदो। ऐं हिन महीने में जेतिरो थी सघे पंहिंजा अमाल जेकी आहिनि, जेकी पुराणे माज़ीअ में जेके पाण कया आहिनि, उन्हनि सभिनी खां थोरा पासीरा थी करे थोरो परहेज़गार माण्हू थिए ऐं थोरो मुतक़ी माण्हू थिए ऐं जेकॾहिं थोरो रब करीम सां रुजू करे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनतुनि ते अमल करे त आउं सम्झां थो त तमामु घणो सुठो कमु थी वेंदो। ऐं न सिर्फ़ु हीउ महीनो रमज़ान जो, पर इन खां पोइ बि तव्हांखे असांखे जेकी हिन वक़्तु हिन रमज़ान में जेकी शयूं पाण करण वारा आहियूं, नेकियूं भलायूं चङायूं, इहे समूरी लाइफ जेका आहे असांजी, जेका बाक़ी उमिरि आहे उन में पाण कंदा हलूं त अञा वधीक बहितर थींदो। मुअज़्ज़िज़ महिमान सां तव्हांजो तारीफ़ करायां, छो त असांजो पहिरियों ॾींहुं आहे अॼु। तमामु घणा असांजा मुअज़्ज़िज़ महिमान बि हूंदा ऐं उलमा इकराम सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं। दीन जा मामला बि कुझु हिते डिस्कस थींदा, रोज़े जा मामला बि कुझु डिस्कस थींदा ऐं जेकॾहिं को ज़हन में तव्हांजे सुवाल हूंदो त उहो बि अॼोके प्रोग्राम में किरण सां डिस्कस कराईंदासीं। छो त रमज़ानुल मुबारक में ख़ासि तौर ते सिखण जो मौक़ो मिलंदो आहे, ख़ासि तौर ते कुझु सम्झण जो मौक़ो मिलंदो आहे ऐं हूअं ज़माने खे सम्झी पाण थोरा परेशान बि थी विया आहियूं, पर अलाह जे कलाम पाक खे सम्झण सां ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि खे सम्झण सां, उन्हनि ते हिदायत करण सां जेको रूहानी सुकून मिले थो, जेको माण्हू डिप्रेशन जो शिकार आहे उहो थोरा स्ट्रेस जेको आहे उहो थोरो घटिजे थो, त इन सां वधीक मज़ो अचे थो, रूहानी कैफ़ अचे थो ऐं करार अचे थो। उन करार खे बरक़रार रखंदासीं। ऐं सभ खां पहिरियां असां बि शुक्रगुज़ार आहियूं कारी हकनवाज़ साहिब हुआ, जंहिं क़ुर पाक जो ख़ूबसूरत जेको आहे सो हुनजी तिलावत कई ऐं असांजे दिलनि खे क़ुर पाक जी तिलावत सां मुनवर कयो, रोशन कयो। कारी साहिब जी वॾी महिरबानी, हकनवाज़ साहिब वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। ऐं इन खां सवाइ असां हमदे बारी ताला बि ॿुधंदासीं, जो नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत बि माणींदासीं। पलवशाह असां सां गॾु आहे ऐं दफ़्ते ॾाढी सुठी नात बि पढ़ंदी आहे, उनखे पाण भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम भलीकार। ऐं गॾोगॾु कुझु जेकी मामला डिस्कस करण जहिड़ा हूंदा आहिनि, ख़ासि तौर ते जिन जे बारे में पाण खे सही माना में परूड़ न हूंदी आहे, ॼाण न हूंदी आहे, माण्हुनि जे चवण ते लॻंदा आहियूं ऐं पोइ के शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, के चवंदा आहिनि त बाबा रोज़े में हीअं कजे त हीअं थी वेंदो, हीअं कजे त हूअं थी वेंदो। इहो हीअं हूअं वारो जेको चकर आहे उनखे पाण क्लियर कंदासीं। अॼु अलामा साहिब अॼु असां सां गॾु आहे, अलामा मोहम्मद अब्दुल ख़ालिक क़ादरी साहिब, उनखे पाण भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी साईं, लख थोरा तव्हां असां सां गॾु आहियो। ऐं इन सां गॾोगॾु पाण तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेकॾहिं तव्हां रमज़ान मुबारक जो रोज़ो बि रखो था ऐं रोज़े रखण सां हूअं ई माण्हू थोरो साफ़ु सुथिरो रहंदो आहे, छो त नमाज़ बि पढ़ंदो, तिलावत बि कंदो, सफ़ाई निस्फ़ ईमान बि आहे पंहिंजे इस्लाम में। पर इन सां गॾोगॾु जेको कोविड जी सूरत हाल आहे किरण, पाण ॾिसूं था त तमामु घणियूं बीमारियूं पिया आहिनि ऐं माण्हू मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। कोविड जी टीं लहर तवनि था, इंतिहाई ख़तरनाक आहे। उनखां बचण जे लाइ सभ खां पहिरियां तव्हांखे मां ॿुधायां त हथ धोअणु घुरिजनि। हूअं बि इस्लाम में बि हथ धोइजनि चयो वियो आहे ऐं हथ धोई करे ई पाण खे का शइ खुराक खाइणु घुरिजे। इन जे लाइ सभ खां पहिरियां त तव्हांखे ॿुधायां त लाइफ बॉय जो जेको आहे उहो अची वियो आहे हैंड वॉश मार्केट में, यको आहे, पर तव्हां शायदि न आहे ॾिठो ऐं जेके ॾिठो अथव त पोइ तव्हां वरितो छो न आहे, तव्हां खां इहा शिकायत बि आहे। सो लाइफ बॉय जो हैंड वॉश आहे जेको 99% किरण जेको आहे जम्स खे जेको आहे सो उनजी प्रोटेक्शन करे थो ऐं उनखे ख़तमु करे थो। हैंड वॉश ज़रूरी आहे, सफ़ाई निस्फ़ ईमान आहे, बिल्कुलु असां मञींदा आहियूं। इन सां गॾोगॾु असीं वरी किचन जी ॻाल्हि कंदा आहियूं। रमज़ान जो महीनो हुजे ऐं रिध पचाव न हुजे, सहरी खां इफ़्तारी ताईं कंटिन्यूसली रिध पचाव हूंदो आहे ऐं गॾोगॾु रिध पचाव सां गॾु ज़ाइको हुजे, सुठो ज़ाइको, हमेशह सुठे ऑयल सुठे घी सां ईंदो आहे। असां सां गॾु ताउन थियल आहे तमामु बहितरीनु मीज़ान जो, ऐं मीज़ान जो ऑयल बि आहे, कुकिंग ऑयल बि आहे। जेकॾहिं तव्हां हिकु दफ़ा ट्राए कंदव तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो, तव्हांजो खाधो तमामु घणो मज़ेदार थींदो, जंहिंमें तव्हां फ्राइड शयूं करे सघो था, तव्हां इन में का बि शइ पचाईंदव त तमामु बहितरीनु थींदी। त मीज़ान जो ही बावर्ची खानो तव्हांजे लाइ आहे, जेकॾहिं तव्हां बि सहरी इफ़्तारी में मीज़ान जो इस्तेमालु कंदव। जी तव्हां छा चवंदव? जी मीज़ान ॻाल्हि आहे, थोरी देरि में मीज़ान जे किचन में का मौज़ शख़्सियत बि ईंदी, तव्हांखे रद पचाव बि सेखारींदी। पर इन खां पहिरियां पाण चऊं ॻाल्हि कयूं त मीज़ान जंहिंजे लाइ पाण हूअं बि ॿुधंदा आहियूं त हर चीज़ मीज़ान में अच्छी लॻती आहे भाई। सो हर चीज़ जेका बि ठाहियो उन में ॾाढो सुठो सवादु ईंदो आहे, ज़ाइको ईंदो आहे, चस वारा खाधा खाइबा आहिनि। ऐं हूअं बि पाण जेके ॾिसंदा आहियूं किरण त कुकिंग ऑयल जे मामले में या गिह जे मामले में पाण ॾाढा परेशान हूंदा आहियूं। असांजूं अदियूं भेनरूं उहे यकीनन पंहिंजे पंहिंजे हिसाब सां सोचींदियूं आहिनि त जेकॾहिं सुबुह जो पराठो पचाइणो आहे या सहरी करणी आहे त पोइ उन में कहिड़ो गिहु हुजे, कहिड़ो कुकिंग ऑयल हुजे, सुठो हूंदो आहे, उनजी ख़ुशबू सुठी हूंदी आहे ऐं उनजो वास सुठो हूंदो आहे त पोइ दिलि चवंदी आहे खाइण जी। ऐं गॾोगॾु वरी असां जीअं इफ़्तारी कंदा आहियूं या सहरी कंदा आहियूं, खाए पी वेठा हूंदा आहियूं, हिकिड़ी शइ जी कमी हूंदी आहे। सही
यकीनन हिकिड़ी शइ जी कमी ज़रूरु हूंदी आहे, असांजो दिमाग़ जेको न सुन हूंदो आहे, दिलि चवंदा त उहा शइ थियणु खपे, त उहा कहिड़ी शइ थी सघे थी? उहा तव्हां सम्झी, मां सम्झी वियो आहियां। तव्हां चवणु चाहियो था त इफ़्तारी खां पोइ दिलि चवंदी आहे त चांहि बि पीजे। बिल्कुलु, चांहि ज़रूरी आहे। मीज़ान वारनि इहो बि एतमामु कयो आहे त मीज़ान वारनि अल्ट्रा रिच जे नाले सां ॾाढी सुठी पत्ती मार्केट में मुतारिफ़ कराई आहे। सो जेकॾहिं तव्हां कड़क चांहि, सुठी चांहि, भली चांहि, मज़ेदार चांहि पीअणु चाहियो था त पोइ मीज़ान अल्ट्रा रिच जे नाले सां मीज़ान वारनि जी पत्ती मार्केट मौजूदु आहे। इन खां सवाइ जेकॾहिं तव्हां कोल्ड ड्रिंक जा शौक़ीन आहियो, तव्हांजी दिलि चवे थी त यार मां चांहि न पीअंदुसि, के माण्हू चवंदा आहिनि साईं चांहि मां छॾे वियो आहियां, चांहि न पीअंदुसि, या गर्मी आहे त चांहि छॾियो, कोल्ड ड्रिंक थी वञे। हा, त पोइ उनजे लाइ वरी मीज़ान वारनि बंदोबस्तु कयो आहे त कोला नेक्स्ट जे नाले सां मार्केट में कोल्ड ड्रिंक बि उन्हनि जी मौजूदु आहे। ॾाढी सुठी जेका आहे सा ड्रिंक आहे, ऐं हूअं बि इफ़्तार खां पोइ दिलि चवंदी आहे त अहिड़ो को मशरूब हुजे जेको पीजे ऐं पाण खे तवानो कजे, चुस्त कजे। बिल्कुलु, ऐं इन सां गॾोगॾु असां खीर में पी सघूं था, असांजी आइसक्रीम में विझी सघूं था, फ्लेवर उन जंहिं शइ में असां ऐड कंदासीं त उहो उनमें 4 चंड लॻी वेंदा आहिनि। ॻाल्हि कंदासीं करशी जामे शीरी। सही सही सही, करशी जामे शीरी त वरी पंहिंजो वटि पाण आहे, ऐं करशी जामे शीरी हाणे को कोन्हे को, पाण नंढपण खां वठी करशी जामे शीरी जो नाम ॿुधूं था, ऐं जेकी बि असांजा मोज़िज़ ख़वातीन वज़रा जेकी हिन वक़्तु ॾिसनि पिया, उन सभिनी खे करशी जामे शीरी जे बारे में ख़बर आहे त ख़ालिस जड़ी बूटियुनि सां तयारु थींदो आहे। हीउ शरबत ॾाढो सुठो शरबत आहे, हर माण्हूअ जी पसंदि आहे, हर तबिके जी पसंदि आहे। खीर में विझी करे, क्यूब सिली विझी करे करशी जामे शीरी तव्हां ऐड कंदा त तव्हांखे वाक़ई में राहत मिली वेंदी। करशी जामे शीरी जंहिं घर में हूंदो आहे त उन घर जा माण्हू, आउं त ॾिसंदो आहियां त ॿी का शइ न वठंदा आहिनि, चवंदा आहिनि करशी जामे शीरी आहे त पोइ छा ॻाल्हि कजे। ऐं कॾहिं कॾहिं महिमान को तकिड़ो तकिड़ो हूंदो आहे त पोइ चांहि ठाहिण में देरि थी वेंदी आहे, त तकड़ में शरबत ठही सघे थो, जल्दी में तव्हां करशी जामे शीरी जो जाम पीआरे सघो था उन्हनि खे। ॾाढो सुठो शरबत आहे जामे शीरी, नालो ई आहे मिठो, माना हिकिड़ो त मिठो शरबत आहे। सो कलर बि ॾाढो सुठो आहे। ऐं असां गॾोगॾु असां किचन में असांजा आहिनि तमामु जेके असांखे जीअं अॻे हूंदा उखली मोली हूंदी, कुंडो हूंदो, हाणे असां इन्हनि शयुनि खां पासे थी विया आहियूं। सही सही, उखली मोली खां पासो थी विया आहियूं, कुंडे खां बि पासे थी विया आहियूं, वधीक महिनत खां बि पासे में थी विया आहियूं। हाणे असांजी तमामु जान जल्द छुटी वई आहे, ऐं छुटी चुकी आहे तक़रीबन, ऐं असांजे हाज़िरीन नाज़िरीन खे ख़बर हूंदी उहो सरप्राइज़ छा हूंदो। उहो सरप्राइज़ इहो आहे त मार्केट में कई शयूं अहिड़ियूं मौजूदु आहिनि जिन खे ॾिसी करे असां चवंदा आहियूं त इहा बि रब जी भला रहमत आहे जो असां कमकार मां थोरो ईअं खणी चऊं त सुखिया थी विया आहियूं, बची विया आहियूं पाण। सो वेस्ट पॉइंट वारनि मार्केट में अहिड़ियूं शयूं मुतारिफ़ करे जेके तव्हांखे सहरी ऐं इफ़्तार में कमु ईंदियूं। ख़ासि तौर ते तव्हां जेकॾहिं खाधा गरम करणु चाहियो था त उन्हनि जो ॾाढो सुठो जेको आहे अवन पिया आहे, उन सां गॾु जूसर मशीन्स बि आहिनि, किचन जूसर बि आहे उनजो वेस्ट पॉइंट जो, ऐं ॿियूं बि खोड़ सारियूं शयूं जेके मुंहिंजे साम्हूं दीद में जेके मूंखे अचनि थियूं आऊं तव्हांखे ॿुधायां। किचन वेस्ट पॉइंट में जेके शयूं आयूं आहिनि असांखे इलाही फ़ाइदो ॾिनो आहे, असांजो स्पेशली टाइम इलाही बचायो आहे। असांखे का बि शइ पचाइणी हूंदी आहे त कलाकनि जा कलाक जेके असां किचन में बीहंदा आहियूं, हाणे उहे 15-20 मिंटनि में डन थी चुकी वेंदियूं आहिनि, असां खाए छॾींदा आहियूं। इहा क्वालिटी आहे। ख़ासि तौर ते स्टैंड जेको मिक्सर उन्हनि ॾिनो आहे उहो कमाल जो आहे, ऐं गॾोगॾु जूसर मशीन उहा बि कमाल जी आहे। कॾहिं कॾहिं असां सोचींदा आहियूं त वठी ईंदा आहियूं मार्केट मां को सादो जूसर मशीन अची वेंदो आहे त पोइ 2-4 ॾींहं खां पोइ ख़राबु थी वेंदो आहे, पोइ पाण अञा वधीक डिस्टर्ब थी वेंदा आहियूं। अच्छा, वरी पोइ जॾहिं माण्हू पचाए खाए वेही रहंदो आहे, पोइ आख़िरी मरहलो वरी सफ़ाई जो ईंदो आहे त फर्श ते कुझु किरियल आहे, ऑयल किरियो आहे, त वरी हिनखे साफ़ कीअं कंदासीं? त हाणे तव्हां इहो ॿुधायो त ऑयल किरियल आहे, पोचे में थोरो असां सर्फ अगरि ऐड कयूं, घर खे थोरो शाइनिंग ॾियूं, थोरो सुठो कयूं, कपिड़ा धोऊं, किचन जा कपिड़ा सामान साफ़ कयूं, त उनजे लाइ छा ज़रूरी आहे? उनजे लाइ ज़रूरी आहे सर्फ एक्सल बि मार्केट में मौजूदु आहे, ऐं सर्फ एक्सल दागनि जो दुश्मन आहे। ऐं जेकॾहिं किचन में हेड या दाग त वधीक हूंदा आहिनि, ॻाढ़ी मिर्च ऑयल स्पेशली। हा बिल्कुलु बिल्कुलु सुठा। जेकॾहिं तव्हां कपिड़ा साफ़ सुथरा पाइणु चाहियो था त उनजे लाइ सर्फ एक्सल तव्हांजे लाइ ॾाढो ज़बरदस्त आहे। ख़ुशबूदार कपिड़ा हूंदा आहिनि। वरी असां कमकार खां थकी पवंदा आहियूं, वरी असांखे रूह खे राहत बि खपे। हाणे असांखे रूह अफ़ज़ा ठाहे पीअणी आहे, थकी पिया आहियूं, रूह अफ़ज़ा ज़रूरी आहे ज़िंदगी में। रूह खे राहत बि ॾियूं, खीर में विझूं, कुल्फी में लॻायूं, आइसक्रीम में थोरो हुनजो टेस्ट ऐड कयूं, तमामु बहितरीनु कलर आहे। जी रूह अफ़ज़ा बि ॾाढो सुठो शरबत आहे, ऐं इलाही दोस्त जेके असांजा मूंखे मिलंदा आहिनि चवंदा आहिनि त यार इफ़्तारी महिल जेकॾहिं रूह अफ़ज़ा जो शरबत अफ़्तार सां गॾु साम्हूं नज़र ईंदो आहे त दिलि खे हिकिड़ी आथत हूंदी आहे, सुठो लॻंदो आहे इफ़्तार महिल रूह अफ़ज़ा जो संगम, रूह अफ़ज़ा जो मेलाप, रूह अफ़ज़ा जो साथ। रूह अफ़ज़ा सुठो शरबत आहे, पीअण में ॾाढो लज़ीज़ आहे, ऐं ख़ासि तौर ते ॿार ॾाढो सुठो हिनखे सम्झंदा आहिनि, पीअंदा आहिनि। असां पाण बि पीअंदा आहियूं कॾहिं 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 दिलि चवंदी आहे त रूह खे राहत जे लाइ रूह अफ़ज़ा जो इस्तेमालु कजे। रूह अफ़ज़ा हूअं बि गर्मियुनि में तमामु घणो पीतो वेंदो आहे। उनमें असांखे मसालनि जी ज़रूरत सही 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 नसीम मसाला जो उन्हनि जो साथ बि ज़रूरी आहे, न त खाधो असांजो फिको फिको हूंदो। सही 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 नसीम मसाला, चटपटा मसाला, उनमें छा छा तव्हां करणु चाहियो था, कढ़ाई ठाहिणु चाहियो था, बिरयानी ठाहिणु चाहियो था, कोरमो ठाहिणु चाहियो था, कुझु बि रद बचाव जो अहिड़ो कमु जेको तव्हां सोचो था त टेस्टी हुजे, मज़ेदार हुजे ऐं स्पाइसी हुजे, त पोइ तव्हां नसीम जा मसाला इस्तेमालु कयो। नसीम जा मसाला
मसाला मसालेदार त पोइ छा ॻाल्हि कजे सिंधी पाण उहो ई मसालनि जा शौक़ीन हूंदा हिन आहिनि ॻाल्हि ते असां वठंदासीं हिन ॾींहुं साही नाज़रीन हाज़रीन जेके ॾिसनि पिया ख़ुदि दक्षिण वारा ख़ुदि समय वारा तव्हां सभिनी खे अॻियनि भलीकार हाणे वक़्तु थियो आहे नंढी साई नंढड़ी ब्रेक जो काॾे न वञिजो ॾिसंदा रहो सिंध TV मिलूं था नंढी साई खां पोइ स्टे विथ अस सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान एक दफ़ा ॿीहर भलीकार ख़ुश आमदीद सलाम रमज़ान में मां तव्हांजी मेज़बान किरण लगारी हुई मूंसां गॾु मुंहिंजा साथी कॾहिं कॾहिं नालो विसरी वेंदो आहे इलाही ॾींहं खां पोइ मुलाक़ात थी आहे किरण सां बिल्कुलु। मुंहिंजी सो इन जे करे नालो ज़हन तां लही वियो पर असांजा ॾिसंदड़ खे ख़बर आहे नाले ॿुधाइण जी ज़रूरत नाहे मां क्यों तव्हांखे ॾिनो हीअं कयुमि त जीअं तव्हां चओ त मां आहियां इरशाद जागीरानी सो सो ये लिंक कंदा रहंदा मां आहियूं तव्हांखे पहिरियां चयो हुयो त आउं इरशाद जागीरानी मूंसां गॾु आहे तव्हां पंहिंजो नालो नालो वरितो, मां वरितो वरितो मां सही चयो आहे, इहो रिवाज थी वियो तव्हां आहे सभिनी भलीकार खे- चऊं था ऐं गॾो गॾु ॿी जेका शख़्सियत असांजे प्रोग्राम जो सुठी आहे किचन आहे मीज़ान जो उते मौजूदु आहे असां सां गॾु आहे असांजी साथी मेज़बान बि चई सघूं था पाण उनखे भलीकार चऊं था बासमा ख़ान असां सां गॾु आहे अस्सलाम वालेकुम भलीकार बसमा कीअं आहियो ठीकु आहियो ख़ैरियत सां मज़े में माशाल्लाह तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो आहे रमज़ान जे मुबारक जे हिन बाबरकत महीने में ऐं मीज़ान जो रधिणो आहे छा अॼु ठाहींदो फ्रूट चाट थो लॻे मूंखे त जी हा अॼु जेका आहे थोड़ी डिफरेंट जेका आहे फ्रूट चाट आहे योगर्ट डिलाइट असां ठाहियूं था अच्छा 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 ॾही में ऐं हिन में क्रीम बि आहे हिन में असां कंडेंस मिल्क विझंदासीं हिन में फ्रूट आहिनि ऐं हिन में जेका आहिनि कॉकटेल विझंदासीं ऐं जेका आहिनि असांजा पुदीना जा जेका पत्ता हूंदा आहिनि सही 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 रिफ्रेश करण सही लाइ सही पुदीने जी त वरी पंहिंजी ख़ुशबू ई पंहिंजी इलाही ख़ुशबू ॾाढो सुठो हूंदी सही, आहे सही, सही। ऐं स्ट्रॉबेरीज़ आहिनि असां सां हा, गॾु हा। त पोइ स्टार्ट कयूं असां भली भली तव्हां स्टार्ट कयो पर इहे जेके फ्रूट्स तव्हां ॿुधायो था इहे ई हूंदा हिन में या वधीक fruit तव्हां विझी हिन सघो में था? घटि में घटि कॉकटेल त हिन में आहे ई लाज़मी अच्छा, अच्छा, तो अच्छा। हिन छो त हिन सां जेका आहे न हिन जो फ्लेवर एनहेंस थींदो अच्छा, अच्छा। सुठो थी वेंदो अच्छा। ऐं जेका केला आहिनि सेब आहिनि ऐं चिकू आहिनि हे त सीज़नल फ्रूट्स आहिनि सही, सुठा आहिनि सही, त सही। हे बि तव्हां हिन में विझी सघो था त सुठो फ्लेवर हिन भेरे असां अंबनि खे मिस था कयूं रमज़ान अची वियो पर अंब न आया आहिनि इहा ॻाल्हि आहे अंब न आया आहिनि। अंब हुजनि हा त अञा वधीक मज़ेदार हुजे हा सही था चओ सही था चओ बसि तव्हां पंहिंजे शुरू कयो हिनखे रेसिपी फ्रूट तव्हां चाट शुरू ठाहिण कयो, करे ऐं गॾो गॾु तव्हांखे असां ॿुधायूं त हिन प्रोग्राम में अञा असां सां ताउन जिन कयो आहे उनजा नाम थोरा वठंदा हलूं फ्रूट फार्म जो ॾाढो सुठो जूस बि आहे मार्केट में बिल्कुलु। मौजूदु आहे किरण ऐं हिन जूस जी पंहिंजी टेस्ट आहे हिन जो फ्रूट ज़ाइक़ो आहे। फार्म नालो आहे त हिन में फ्रूट जो कुझु न कुझु त हूंदो मूंखे सही लॻे सही थो सही सही मां सम्झां थो त जितां ठहियो आहे उहो फार्म ई फ्रूट फार्म जो में आहे fruit जो आहे। मथां हिन में अंब निकिरी अचनि उनजो रस मिलाए करे फ्रूट फार्म जो जूस ठाहियो अच्छा। वियो आहे इन खां सवाइ घर जे सौदे सामान जूं जेके शयूं तव्हांखे ॿुधायूं खाइण पीअण जूं त क्यू एन वारनि ॾाढा सुठा हिकिड़ा ॾिसो त हिते गिफ्ट हैम्पर पूरो पियो आहे ऐं इन में सभु कुझु आहे ऐं जेकी बि शयूं खाधे पीते जूं आहिनि उहे हिन में मुयसरु आहिनि क्यू एन वारनि जो इहो आहे असां ऐं स्टाफ असां सां गॾु आहिनि कारी हक नवाज़ जी। असां हमद जी तरफ़ मूव कंदासीं बिल्कुलु बिल्कुलु सो नेकिन जो महीनो आहे बरकतुनि जो महीनो आहे रहमतुनि जो महीनो आहे झोल भरण जो महीनो आहे सो सभ खां पहिरियां उन ॾातार जी तारीफ़ कयूं था उन खलकणहार जी तारीफ़ कयूं था उन पालणहार जी तारीफ़ कयूं था जंहिं हिन जहान खे जोड़ियो आहे हमदे बारी ताला ॿुधणी सादत माणियूं था कारी साहिब असां सां गॾु आहे बिस्मिल्लाह। अग्नवाज साहिब बिस्मिल्लाह कयो हिकिड़ो दाणो छटम के चदाणा कयई हिकिड़ो दाणो छटम के चदाणा कयई वाह मोजा खुदा तुझी कारीगिरी कहिड़े माण्हूअ मझा लख अबाणा कयई वाह मोजा खुदा तुझी कारीगिरी कहिड़ो दाणो चटम हिक अबे जा बचा से जुदा मूं ॾिठा हाल ऐं ख्यालत जा जुदा मूं ॾिठा हिक अबे जा बचा से जुदा मूं ॾिठा
हाल ऐं ख्यालत जा जुदा मूं ॾिठा के गदा तके राज राणा कई के गदा तके राज राणा कई वाह मोजा खुदा तुझी कारीगिरी कहिड़ो दाणो चटुम किनका उज़वा कसे हेठला तुई हथऊं नुक्स पैदा कयई जीअं नसीहत वठूं किनका उज़वा कसे हेठला तुई हथऊं नुक्स पैदा कयई जीअं नसीहत वठूं के अखियूं थियूं कुहन के तकाणा कयई के अखियूं थियूं कुहन के तकाणा कयई वाह मोजा खुदा तुझी कारीगिरी कहिड़ो दाणो चटुम के गुलामीअ में अॼु भी गुज़ारिल पिया के फ़ज़ा में उॾामूं उॾारिल पिया के गुलामीअ में अॼु भी गुज़ारिल पिया के फ़ज़ा में उॾामूं उॾारिल पिया किन खे एॾो अकुल के अयाणा कयई किन खे एॾो अकुल के अयाणा कयई वाह मोजा खुदा तुझी कारीगिरी हिकिड़ो दाणो चटुम जगो हले ई नहा नंढ वॾाई कयई जंहिं में अज़मी ऐं जी चङाई रखई जगो हले ई नहा नंढ वॾाई रखई जंहिं में अज़मी ऐं जी चङाई रखई के पतण प्यादियनि के मुहाणा कयई के पतण प्यादियनि के मुहाणा कयई वाह मोजा खुदा तुझी कारीगिरी कहिड़ो दाणो चटुम के चदाणा कयई वाह मोजा खुदा तुझी कारीगिरी आज़मी साहब जो ख़ूबसूरत नातिया हमदिया कलाम ॿुधण जी पाण सादत माणीसीं ॾाढो सुठो लॻो माशाल्लाह तव्हांजो आवाज़ ॾाढो सुठो आहे ऐं हिन पासे मीज़ान जे किचन में अदीब असमा तव्हां जल्दी जल्दी सां फ्रूट चाट ठाहे वरितो आहे बिल्कुल झटपट झटपट रेसिपी थी वई झटपट आहे बिल्कुल तव्हां जेका ॿाहिरि आयो घर खां ॿाहिरां खां अचो था त बसि तव्हां वटि सभिनी शइ जेका बि आहिनि रेडी हुजनि ऐं तव्हांखे बसि रुगो मिक्सिंग करणी आहे बसि मिक्स करे माना फ्रिज में रखी छॾिजे थधो करे मीज़ान जे किचन में झटपट रेसिपी आहे फ्रूट मिक्स चाट बि चई सघूं था ऐं फ्रूट जो छा चई सघूं योगर्ट डिलाइट तमामु बहितरीन स्ट्रॉबेरी मथूं तव्हां ॾाढी सुठी ठाही आहे हिन मथूं ऐं ॾाढो सुठो लॻे थो खाइण में टेस्ट हूंदी ज़रूरु असां सां गॾु जेका मीज़ान तावन कयो आहे ऐं मीज़ान में जेका तेल आहे जेको कुकिंग ऑयल आहे हुनमें जेका बि शइ ठाहियो इलाही सुठी ठहींदी आहे रमज़ान में त मां सभिनी खे चवंदमि त हे मीज़ान ट्राई कनि मीज़ान में शयूं ठाहिनि पकोड़ा ठाहिनि भाॼियूं ठाहिनि हर शइ ठाहिनि इहे तव्हां उन्हनि खे चओ न तव्हां पाण ठाहींदो रोज़ बिल्कुलु मीज़ान सां गॾु असां सां गॾु वेस्ट पॉइंट जो रूह अफ़ज़ा जो जामे शीरी जो ऐं ॿियो
कंहिंजो ताउन आहे बिल्कुलु करशी जामेश्वरी वारा असां सां करशी गॾु आहिनि जामेश्वरी ऐं बिल्कुलु। लाइफ बॉय जेको आहे हैंड वॉश हैंड सैनिटाइज़र सर्फ एक्सल वारनि जो ताउन आहे नसीम मसाला वारनि जो ताउन फ्रूट फार्म वारनि जो ताउन ऐं गॾो क्यू एन वारनि जो ताउन बि असां सां गॾु आहे सभई मिक्स थी करे मिली जुली करे असां हिन प्रोग्राम खे ॾाढो सुहिणो बणाइण जी कोशिशि कयूं बिल्कुलु था कोशिशि ऐं सुहिणो थी चुको आहे ऐं हाणे असां वेंदासीं मूव कंदासीं मौलवी साहब ने मौलवी साहब असां सां गॾु आहे अलामा मोहम्मद अब्दुल ख़ालिक क़ादरी साहब सभ खां पहिरियां त मूंखे इहो ॿुधायो हिकिड़ो सुवालु ज़हन में अचे थो त हर इबादत जी फ़र्ज़ियत जो को न को सबबु थींदो आहे त भाउ फ़र्ज़ु छो थियो रोज़ो छो फ़र्ज़ु थियो इन जो ख़ासि सबबु आहे नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सभ खां पहिरियों आऊं सिंध टीवी जो थोराइतो आहियां जीअं हर भेरे वांगुरु हिन भेरे बि मूंखे मदहू कयो वियो आहे अब्दुल इरशाद जागीराना साहिबु तव्हांजी महिरबानी अब्दुल अज़हर साहिबु बि महिरबानी आहे मूं ते सो तव्हां सभिनी जूं महिरबानियूं आहिनि ऐं अॼु जेको मौज़ू आहे रमज़ान मुबारक जो पहिरियों ॾींहुं आहे सभ खां पहिरियों आऊं पंहिंजे नाज़रीन ऐं सामईन खे दिलि जी गहराइनि सां रमज़ान मुबारक जूं बाबरकत साअतूं मुबारक पेश कंदुसि इन जी ऐं अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में इल्तिजा आहे त हू असां सभिनी खे इन माह मुबारक जो एहतराम बि नसीब फरमाए ऐं इन जा रोज़ा बि ख़ुशदिली सां रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए सभ खां पहिरियों त रोज़ो फ़र्ज़ु छो थियो इन जी फ़र्ज़ियत जो सबबु छा आहे इन जी फ़र्ज़ियत जो सबबु रब काइनात जल्ल जलालहू पाण पंहिंजे पाक कलाम क़ुरान पाक में इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहू इरशाद फरमायो त ए ईमान वारो तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि रमज़ान शरीफ़ जा जीअं तव्हां खां अॻी उम्मतुनि ते फ़र्ज़ हुआ उहे इन जे करे लअल्लकुम तत्तक़ून ताकि तव्हां परहेज़गार थियो मुत्तक़ी थियो परहेज़गार थियो तक़वा इख्तियार कयो तक़वा इन जी मिसाल ऐं तरग़ीब व तरहीब किताब में हिकु हदीस मुबारक आहे हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ात अक़दस हिकिड़े भेरे इरशाद फरमाऊं तव्हां सभई रोज़ा रखो पर जॾहिं रोज़ो खोलियो त मूंखां इजाज़त घुरी करे पोइ खोलियो रोज़ो रखियो सभिनी इजाज़त घुरंदा विया रोज़ा खोलींदा विया हिकिड़ो शख़्स आयो अची अर्ज़ु कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजूं ॿ न्याणियूं आहिनि उन्हनि बि रोज़ो रखियो आहे मगर उन्हनि खे अव्हां जी बारगाह में अचण खां शर्म अचे थो पियो इजाज़त ॾियो त रोज़ो खोलीनि साईं जन मुंहुं फेरियो ॿिए पासे खां आयो साॻियो अर्ज़ु कई साईं जन मुंहुं फेरियो ॿिए पासे खां आयो अर्ज़ु कई साईं सभिनी खे इजाज़त ॾिनी अथव मुंहिंजूं ॿ न्याणियूं उन्हनि बि रोज़ो रखियो आहे हू मरण जे वेझो अची वियूं इजाज़त ॾियो त खोलनि नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे आख़िरी नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त तुंहिंजी न्याणियुनि रोज़ो रखियो किथे आहे जो मां खोलण जी इजाज़त ॾियां अर्ज़ु कयोसीं रोज़ो त रखियो अथऊं फरमायो प्यालो खणो इन्हनि खे चओ त उल्टी कनि प्यालो खणी उन्हनि जो आॾो रखियो उल्टी कयो अदा इरशाद जॾहिं हदीस पाक में जॾहिं उन उल्टी कई त उन प्याले में गोश्त जा टुकर ऐं रत ऐं पी पाई ॿी न्याणी खे ख़ाली करे ॾिनो तूं बि उल्टी कर हिन बि उल्टी कई त गोश्त जा टुकड़ा ऐं उन में रत ऐं पी पाई नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो त हिननि रोज़ो त रखियो मुंहिंजे चवण ते पर ही वेही करे पाण में ॿियनि मुस्लमाननि जो गोश्त खाइण लॻियूं यानी हदीस पाक में आहे जॾहिं हिकु मुस्लमान ॿिए मुस्लमान जे पुठियां उनजो उहो ऐब तस्करो करे जेको उन जे अंदरि मौजूदु हुजे त इहा ग़ीबत आहे ऐं इहो सॻे भाउ जो गोश्त खाइण जे बराबरि आहे सॻे मोल भाउ जो गोश्त पाण फरमायो त हीअ त ॿाहिरनि जा गोश्त खाइनि पियूं यानी रोज़ो त रखियूं पर परहेज़गारी न कयूं इन रोज़े जे अंदरि ॿियनि जूं ग़ीबतूं कयूं पई इन जे करे अल्लाह भला इहो रोज़ो आहे छा हिन जो मफ़हूम ॿुधाईंदा गॾो गॾु ख़बर पए गॾो गॾु वक़्तु थियो आहे ब्रेक जो लेकिन तव्हां खां पोइ पुछा कयूं था मिज़ान कुकिंग ऑयल वारनि जो हीउ किचन ख़ूबसूरत जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो नाज़रीन ऐं सां गॾो असां तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां किचन में असांजे आयो ऐं हाणे जेकॾहिं सुभाणे का रेसिपी ॾियो जल्दी जल्दी न हुजे असां चऊं था सलाम रमज़ान कारी अगनवार साहब तव्हांजी वॾी महिरबानी हमदे कलाम तव्हां ॿुधाइणी साथ त माणी मोटी अचूं था ऐं प्रोग्राम जी तरतीब पोइ कीअं हूंदी तव्हांखे ख़बर पइजी वेंदी पर हाणे वक़्तु थियो नंढी साई जो नंढी ब्रेक जो कारे न वञिजो ॾिसंदा रहो सिंध टीवी मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो एक दफ़ा ॿीहर भली कार ख़ुश आमदीद सलाम रमज़ान में मां तव्हांजी मेज़बान किरण लगारी मूंसां गॾु मुंहिंजा साथी आहिनि जी इरशाद जागीरानी तव्हां सां गॾु आहियां ऐं तव्हां सां गॾु आहियो तव्हांजी वॾी महिरबानी आहे
रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो सभिनी लिसनरनि खे हिकु भेरो ॿीहर मुबारक हुजे ऐं जेकी बि असांजा दोस्त रोज़ो न रखी सघिया आहिनि पहिरियों रोज़ो जेको हींअर गुज़री रहियो आहे सो अलाह साईं जे बारगाह में दुआ था कयूं त उन्हनि खे ॿियो रोज़ो या सभई रोज़ा जेकी बि आहिनि उहे नसीब थियनि कंहिं मजबूरी कारण कंहिं बीमारी कारण कंहिं मिस्किन खे माने खाराए छॾनि तॾहिं बि कुझु अदा थी वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु हेल्प ज़रूरी आहे, मदद ज़रूरी आहे ऐं उहो ई इंसानु सही माना में इंसानु आहे जेको ॿियनि जे कमु अचे थो, बाक़ी त जानवर बि जीअंदा आहिनि। बिल्कुलु हिन सां गॾु नात जो सिलसिलो बि आहे, असां सां गॾु पलवशा आहे, पलवशा बि गॾु आहे, पर असां सां गॾु ॿियो हिकिड़ो सुठो नात ख़्वान बि आहे ऐं उन असांखे हाणे जॉइन कयो आहे। असां उनखे भलीकार चऊं था, वकार हुज़ूरी साहिबु असांजे हिन बज़म में शामिलु थियो आहे। वॾी महिरबानी तव्हांजी छा राय आहे? त पलवशा खां नात ॿुधंदो? जी पलवशा, माशाअल्लाह। जी पलवशा, बिस्मिल्लाह बाबा। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका। कुल जहां में मेरे किबरिया ने मुस्तफा सा बनाया नहीं है, कुल जहां में मेरे किबरिया ने मुस्तफा सा बनाया नहीं है। कुल जहां में मेरे किबरिया ने मुस्तफा सा बनाया नहीं है, उनका साया ज़मीं पर ना आए, इसलिए उनका साया नहीं है, उनका साया ज़मीं पर ना आए, इसलिए उनका साया नहीं है। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका। अक्ल वालों ये मुझको बताओ, कौन सी हद में मैं उनको चाहूं। अक्ल वालों ये मुझको बताओ, कौन सी हद में मैं उनको चाहूं। जब मुझे मुस्तफा ने किसी की हद है क्या ये बताया नहीं है। नबी नबी कोई नहीं आप सा या मुस्तफा, या मुस्तफा। कुल जहां में मेरे किबरिया ने मुस्तफा सा बनाया नहीं है। खुद को निसाब बशर कहने वाले रब का गुस्ताख तू हो रहा है। खुद को निसाब बशर कहने वाले रब का गुस्ताख तू हो रहा है, क्योंकि फरमान रब तो यही है, उनसा दूजा बनाया नहीं है, क्योंकि फरमान रब तो यही है, उनसा दूजा बनाया नहीं है। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका। ऐ जुनैदुन की चाहते में देखो, सारे पर्दे उठा गए खुदा ने। ऐ जुनैदुन की चाहत में देखो, सारे पर्दे उठा गए खुदा ने। अपना जलवा है उनको दिखाया, अपना जलवा है उनको दिखाया, उनसे कुछ भी छुपाया नहीं है, अपना जलवा है उनको दिखाया, उनसे कुछ भी छुपाया नहीं है। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका। सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह। ॾाढो सुठो नाते कलाम ॿुधण, सादत माणी सी पलवशा जो आवाज़ अंदाज़ ॾाढो सुठो हुयो
सो अलामा साहिब पाण कचहरी पे कईसीं त रोज़ो आहे छा ऐं इन जो सही मफ़हूम थोरो सम्झायो असांजा नाज़रीन ॾिसण वारा रोज़ो ॿुधूं था पर सही माना में तव्हां वरी जेका डिफाइन कंदो शइ उहा कम जी हूंदी माशाल्लाह सर तव्हां बहितरीन हिकु तवजो ॾियारी आहे त रोज़ो आहे छा इहा असां पंहिंजे सामईन नाज़रीन खे ॿुधायूं त रोज़ो दरअसल शरई इस्तिलाह में तफ़सीर ख़ाज़िन में बि आहे बहार शरीफ़ मुख़्तलिफ़ किताब मौजूदु आहे त पिर फुटीअ खां वठी सिज लहण ताईं हर क़िस्म जे खाधे पीते ऐं हक़ अदायगी जिमा खां पाण खे बचाइण जो नालो रोज़ो आहे। हिते हिकु ख़ासि ॻाल्हि अर्ज़ु कंदो हलंदुसि त पिर फुटण खां रोज़ो खाइण पीअण बंदि करिणो आहे। कुझु माण्हुनि में ग़लतफ़हमी हूंदी आहे त साईं हीअ अज़ान पाड़े जी थिए पई इहा अञा हू अज़ान थींदी तेसीं ताईं खाई वठो। अज़ान थींदी तॾहिं शुरू आहे जॾहिं तव्हांजे रोज़े जो वक़्तु ख़तमु थी चुको हूंदो आहे। जॾहिं वक़्तु ख़तमु थींदो तॾहिं फजर जे लाइ अज़ान में को बि लफ़्ज़ न आहे त रोज़ो रखो या रोज़ो खोलियो। घणा माण्हू वरी अज़ान जॾहिं ख़तमु थिए तेसीं ताईं खाई वठो। न त हैया अला सलाह जो नमाज़ हुते नमाज़ जो सॾु आहे। सही सही इन जो रोज़े सां को बि ताल्लुक़ न आहे। पिर फुटी वई उन खां पोइ थींदी अज़ान। जेकॾहिं तव्हां अज़ान जे दौरान खाधो पीतो या पिर फुटी खां चंद सेकंड भी बाद में खाधो तो रोज़ो सिरे खां थींदो ही स्टार्ट कोन। ऐं रोज़ो खोलण महिल बि सिज लहण जो ताल्लुक़ आहे अज़ान जो न आहे। कंहिं ग़लती में ॾिनी मां हिकिड़े भेरे ईअं वञा पियो त मुंहिंजो पंहिंजो ज़ाती तजुर्बो ॿुधायां त मां पोड़ो हिकिड़ो कंहिं मस्जिद जो मौज़िन हो त हुन वीचारे जीअं अखि जो खुली त हुन सम्झियो त को फजर जो टाइम थियो वॾी रोशनी थी वई निंड मां जो थियो त हुनजो होश कमु न पियो करे। हिन जॾहिं अज़ान शुरू कई तकड़े तकड़े अज़ान ॾिनी त मूं सम्झो ज़रूरु मुखालतो थियो आहे। हिन अज़ान में चवणु लॻो अस्सलातु खैरुम मिनन नौम त मूंखे पक थी वई पोड़ो फजर जो वक़्तु सम्झी करे सुबुह जे अज़ान थो चवे जॾहिं त सुतो ज़ोर जो। ईअं ई त माण्हू निंड में सुतो पियो ओचितो थियो मौज़िन खे ख़बर पई त हे टाइम थी वियो आहे हुन फजर सम्झी मग़रिब जी अज़ान चई तव्हां रोज़ो खोले बीह रहियो अज़ान थी वई आहे। अज़ान जो रोज़े सां को बि ताल्लुक़ न आहे। पिर फुटीअ खां अॻु ताईं तव्हां खाओ पीओ जेको हलाल आहे। पिर फुटीअ खां पोइ खाइणो पीअणो न आहे ऐं सोबत न आहे करणी घर ॾे इहो जिमा ऐं खाधो पीतो खां मना आहे वेंदे सिज लहण ताईं इनखे शरई इस्तिलाह में रोज़ो चए। सर रोज़ो रखण जो सभ खां वॾो इनाम ऐं बदिलो छा आहे? सुभान अल्लाह मुस्लिम शरीफ़ जी हदीस पाक जे अंदरि मौजूदु आहे त अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू इरशाद फरमायो त अस्सौमु ली कंहिं रिवायत में त इन्नहु ली व अना अजज़ी बिह। मुफ्ती अहमद खान नईमी हकीम उल उम्मत फरमाइनि था पिया तफ़सीर नईमी में त किन मुहद्दिसीन इन हदीस खे ईअं बि पढ़ियो आहे त इन्नहु ली व अना उजज़ा बिह। पहिरीं रिवायत मूजिबि त रोज़ो अल्लाह पाक फरमाए थो मुंहिंजे लाइ आहे ऐं इन जी जज़ा मां पाण ॾींदुसि। ऐं जॾहिं हिन में क़िरात में पढ़िजे थो इन्नहु ली व अना उजज़ा बिह त इन जी जज़ा मां पाण आहियां। नमाज़ पढ़ो उन जी जज़ा इनाम जन्नत आहे। ॿियूं नेकियूं करियो भलाई करियो हुकूकुल इबाद हुकूकुल अदा करियो उन जो जन्नत में तव्हांखे दर्जो मिलंदो। मगर जॾहिं रोज़ो अल्लाह पाक फरमाए थो त रोज़ो मुंहिंजे लाइ आहे हिन जी जज़ा मां पाण आहियां। हिते हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि अचे पियो। सर हिते इंटरप्ट कंदमि नंढी साई जो वक़्तु थी चुको आहे ऐं इहो असां वरी कंटिन्यू कंदासीं ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन हाणे वक़्तु थियो आहे नंढी साई नंढी ब्रेक जो कारे न वञिजो ॾिसंदा रहो सिंध टीवी। मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम रमज़ान। एक दफ़ा ॿीहर भली कार ख़ुशि आमदीद जेके ख़ूबसूरत अखियूं ॾिसनि पियूं जेके समायतूं असांखे ॿुधनि पियूं सभिनी खे भली कार। मां तव्हांजी मेज़बान किरण लगारी मूंसां गॾु मुंहिंजा साथी आहिनि छा जागराणी तव्हां सां गॾु आहियां ऐं तव्हांजी वॾी महिरबानी हिकु भेरो वरी तव्हां सां गॾु आहियो। अॻुणे मां ईअं कयो त रिशद भाउ ॾिसो गेट में हले केरु आयो ऐं वरी चवणो हले छा कंफ्यूज़ थी विया थोरो कुझु न मां ईअं कंदी आहियां त तव्हां चओ हाणे जी पहिरियों रोज़ो आहे ईअं थींदो रहंदो आहे जी। बहरहाल हिन वक़्तु असां सां गॾु ॿी सना ख़्वानी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी शख़्सियत ॿी बि आहे उनखे भली कार चऊं था प्रोग्राम जो हिसो थी आहे सैयदा कौसर अली असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम भली कार कैसी हैं? ठीक हैं जी बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई। ऐं असां गॾु हाणे तव्हांजो छा राय आहे दिलि छा थी चए त को नातिय कलाम छा करे बिल्कुलु थी ईअं वकार हुजूरी साहिब जो आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत आहे असांजे प्रोग्राम में अक्सर ईंदो रहंदो आहे ऐं जॾहिं बि ईंदो आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नातिय कलाम ॿुधंदा आहियूं त दिलि खे राहत मिलंदी आहे रूह खे राहत मिलंदी आहे क़ल्ब खे सुकून मिलंदो आहे। सुकून इहो वठिजे छा ख़्यालु? बिल्कुलु ज़रूरी आहे। वकार ज़िम्बाबा कजो बिस्मिल्लाह।
सरकार मदीना मुंहिंजी मुश्किल आसान करे दे खणी आयो हादर ते आका खाली झोल भरे दे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या हबीब अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ पीरी पंजन तनन जे सदके मैं हुसैन हसन जे सदके पीरी पंजन तनन जे सदके मैं हुसैन हसन जे सदके अम्मा पाक बतूल जी चादर पाक शहीद बचन जे सदके अम्मा पाक बतूल जी चादर पाक शहीद बचन जे सदके दिस पहजी आल दे प्यारा दिस पहजी आल दे प्यारा दिस मुंह गंदड़े नगरे दे खणी आयो हादर ते आका खाली झोल भरे दे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या हबीब अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ईमान का चोटी ताई हर जुर्म में जकड़ल आया हिक वार नवा दो पंजन पापन में पकड़लो आया हिक वार नवा दो पंजन पापन में पकड़लो आया ढक भोलण ए बठलायो दिस मुंह गंदड़े नगरे दे खणी आयो हादर ते आका खाली झोल भरे दे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या हबीब अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह सरकार मदीना मुंहिंजी मुश्किल आसान करे दे सरकार मदीना मुंहिंजी मुश्किल आसान करे दे खणी आयो हादर ते आका खाली झोल भरे दे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अल्लाह साईं असांजा झोल ईअं भरे आका जे सदके ॾाढो सुहिणो आवाज़ अंदाज़ ऐं बुलंद आवाज़ में वरी नातिया कलाम ॿुधण जो मज़ो ई पंहिंजो आहे सो अलामा मोहम्मद अब्दुल ख़ालिक कादरी साहिब सर तव्हांखां इहो सुवालु आहे त काफ़ी फीमेल्स घरनि में अकेलियूं हूंदियूं आहिनि फैमिली न हूंदी आहे ॿार हूंदा आहिनि जिते जॉब उन्हनि जे हस्बैंड जी ज़ाहिर हूंदी आहे त अकेलियूं हूंदियूं आहिनि त जॾहिं सहरी या इफ़्तारी पचाईंदियूं आहिनि त लूण जो ज़ाइक़ो अगरि चखिजे त छा फरमाईंदो ॾिसो जेसीं ताईं तालुक़ु आहे चखण जो त पहिरीं त इन शइ खे डिफाइन करियूं त चखण ऐं खाइण ॿ अलॻि शयूं आहिनि चखण मतिलबु लूण केतिरो आहे मिर्च केतिरी आहे एतिरो जो ज़बान ताईं आयो ज़ाइक़ो चेक कयो फ़िक़ाए कराम फरमाइनि था कंहिंजो मुड़ुसु जेकॾहिं मतिलबु उहो आहे ज़बान आहे या घटि वधि ॻाल्हाए थो जेकॾहिं ज़ाइक़ो हेॾो होॾो थी वियो त ॻाल्हाईंदो या वरी ॿी सूरत आहे को वापारी आहे चखंदो न त धोखो खाई वेंदो का शइ हुनखे ग़लति लॻी वेंदी इन सूरत में शरीयत इजाज़त ॾिए थी त एतिरो जो चखे टेस्ट उन खां पोइ अंदरि वियो त रोज़ो वियो चखण खां पोइ उछलाए छॾे तुक त एतिरे ताईं टेस्ट करण जी इजाज़त आहे उहो बि हरू भरू न जेकॾहिं ज़रूरत आहे मजबूरी आहे उन मजबूरी जी सूरत में टेस्ट करणु ज़बान ताईं ऐं उन खां पोइ ॿाहिरि उछलाए छॾण जी शरन इजाज़त आहे सही भला परहेज़गार बणजण जे लाइ अलामा साहिब खाइण पीअण खां छो थो रोकियो वञे अल्लाह 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 त इन ते गौर करियो न ॾिसो हिकिड़ी आम रूटीन में असां जेको पाण कमायूं महिनत करियूं मशक़त करियूं अल्लाह तबारक व तआला असां लाइ उहो खाधो हलाल करे थो पर रमज़ान मुबारक में उहा शइ बि असांजे लाइ पर पुटीअ खां वठी रोज़ो खुलण ताईं मग़रिब ताईं मना कई वई आहे हराम कई वई आहे उहो इन जे करे ताकी अल्लाह तबारक व तआला जल जलालहू इंसान खे आदत विझाइण थो चाहे पियो त ताकी तव्हां हराम शयुनि खां
ऐं नफ़सानी ख़्वाहिशात खां बचण जे लाइ प्रैक्टिस करियो। सही। व अम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही व नहा नफ़्स अनिल हवा फ़इन्नल जन्नत हियल मावा। रब काइनात क़ुरान पाक में इरशाद फरमाए जेको पंहिंजे अल्लाह जे आॾो बीहण खां ॾिनो, मतलब सभिनी खे अल्लाह जे आॾो बीहणो आहे, उन वक़्त खां ॾिनो ऐं पंहिंजे नफ़्स खे ख़्वाहिश खां रोकियईं त बेशक जन्नतियुनि जो टिकाणो आहे। नफ़्स खे ख़्वाहिश खां रोकणो आहे ताकी असां इन्हनि ॾींहंनि में प्रैक्टिस करियूं त जीअं असां हलाल खाधे खे तर्क करियूं था ताकि असां पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिशात खे कंट्रोल करण में कामयाब थियूं त जीअं अॻिते हली करे जॾहिं रमज़ान जा रोज़ा ख़तम थी वञनि हराम शयुनि खां बचण जी प्रैक्टिस आई आहे। तव्हां हलाल खां बचण जी कोशिशि कयो कुझु वक़्त जे लाइ, हमेशह लाइ नथो चई पिरे पुठी खां वठी रोज़ो खुलण ताईं प्रैक्टिस करियो, हलाल खां बचो, कुझु बि न खाओ, कुझु बि न पीओ ऐं जिमा न करियो ऐं जेको आहे उन तरफ़ न वञो। उन सां इहो थींदो जो तव्हां उन खां पोइ हराम कारी खां बचंदो, ताकि पाण में सुठियूं आदतूं अची वेंदियूं। सुठियूं आदतूं विझण जे लाइ, बुरियूं आदतूं कढण जे लाइ हलाल शयूं बि इन्हनि ॾींहंनि में मना थी वेंदियूं। सुभान अल्लाह। सर अगर रोज़े में तबियत कंहिंजी ख़राब थी थिए, वोमिटिंग थिए थी, उल्टी अची वञे थी त छा हुन सां रोज़ो टुटी वेंदो? बहितरीन सवाल आहे त रोज़े सां उल्टी जो पंहिंजो पाण अचणु कोई इन में मोज़ाइको न आहे, मुमानियत न आहे। पंहिंजो पाण रोज़ उल्टी अचे वई कोई हरज न आहे, को रोज़े ते फ़र्क़ु न पवंदो। ॿ सूरतूं आहिनि, हिकु सूरत इहा जो उहा उल्टी जेका तमामु ज़ोर सां आई आहे, जेका पंहिंजे रोकण सां रुकिजे नथी, शरई इस्लाम खे मुंहुं बरक़े चइबो आहे उल्टी, उहा उल्टी जेका रुकिजी न सघे उहा उल्टी हराम आहे। कपिड़े खे लॻंदी कपिड़ो नापाक थी वेंदो, हथनि खे लॻंदी हथ नापाक थी वेंदा, जंहिं जाइ ते लॻंदी उहा उल्टी उहो कपिड़ो उहा जाइ नापाक थी वेंदी उहा उल्टी, ऐं उन उल्टी जो ज़रड़ो वात में रहिजी वियो वरी त हिनखे ॻी वियो, हाणे रोज़ो वियो। जॾहिं उल्टी निकिरे थी तिन जो को बि ज़रो तव्हांखे वापसि न आहे ॻियणो। उहो वारी ॿीहर ॻी त न आहे, हा ॻी त न आहे ॾियणी, ॿाहिरि निकिरी वियो चाहे मुंहुं भर के या, पर ॿी सूरत इन जी पहिरीं सूरत या ॿी सूरत या पंहिंजो पाण ॼाणे वाणे जेकॾहिं कोई आङुरियूं लॻाए करे उल्टी करे थो, पंहिंजो खाधो अगरि ॿाहिरि कढे थो पियो उहा ऐं उल्टी एॾी वॾी आई मुंहुं भर के थी वई, उन सूरत में रोज़ो वेंदो। पंहिंजो पाण उल्टी आई आहे त कोई हर्ज न आहे, पर उनजी सूरत इहा आहे त पाण वरी बाद में वात में जेका निड़ी में शइ आई उनखे ॻियो न, अंदरि न गीत न ॾियो। तमामु बहितरीन। ऐं हाणे इरशाद भाउ वक़्तु थियो आहे नंढी साई नंढी ब्रेक जो। नाज़रीन काले न वञिजो, ॾिसंदा रहो सिंध टीवी ऐं असां मिलूं था नंढी साई खां पोइ सलाम रमज़ान में। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। एक दफ़ा ॿीहर भली कार ख़ुशि आमदीद, जेकी ख़ूबसूरत अखियूं ॾिसनि पियूं, जेके समायत ॿुधनि पियूं, सभिनी खे भली कार प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो। सलाम रमज़ान सिधी सही नशरियात तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी जे थ्रू, यकीनन तव्हांखे तमामु सुठो लॻो हूंदो। ऐं जी बिल्कुलु, ऐं इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। थोरी देरि खां पोइ पहिरियों रोज़ो पाण इफ़्तार कंदासीं। अलाह साईं तव्हां असांजो हीउ इंतज़ारु, तव्हां असांजो हीउ रोज़ो ऐं जेको अॼु पाण सुठो सोचियो आहे, जेका नेकी कई हूंदी उनखे क़बूल फरमाए अलाह साईं। सो अॼु असां मुख़्तलिफ़ ब्रांड्स जेको आहे सो ताउन बि कयो जेको प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में। बिल्कुलु, पर इन खां पहिरियां दिलि चवे थी त हिकु ख़ूबसूरत नातिया कलाम ॿुधूं ऐं उन खां पोइ वरी पंहिंजी कचहरी कयूं था। असां सां गॾु सईदा कौसर अली आहे त उनखे पाण पहिरियां ॿुधूं था। अस्सलाम जी, बिस्मिल्लाह। दुआ में सब आमीन बोलिएगा। मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम। तुमसे फरियाद करते हैं हम, तुमसे फरियाद करते हैं हम, मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम। ये ज़मीं और ये आसमां तेरे कब्ज़े
हर एक गम। मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम। बेकसों को सहारा मिले, डूबतों को किनारा मिले। सर से तूफान पर में टले, जो तेरा जिक्र शाना करे। तू ही सुनता है सबकी सदा, तू ही रखता है सबका भरम। मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम। तुमसे फरियाद करते हैं हम, तुमसे फरियाद करते हैं हम। मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम। आमीन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बेहतरीन। सुभान अल्लाह। जी। सो हाणे पाण वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼोके प्रोग्राम में जिन असां ताउन कयो ईअं न मोकिलायूं पहिरीं। मोकिलाईंदासीं जी। पहिरियां। अच्छा, मोकिलाइण जो वक़्तु एॾो जल्दी थी वियो आहे जल्दी जो ख़बर थी बि न वियो, पई उहो आहे ई त। असांखे। सो वकार हुज़ूरी साहिब तव्हांजी वॾी महिरबानी, लख Thank थोरा you so तव्हां असांजे much. प्रोग्राम में आयो। ऐं सईदा कौसर अली आपका Thank बहुत शुक्रिया। you. अलामा साहिब ॾाढी दिलि ख़ुशि Thank थींदी you. आहे सुठियूं ॻाल्हियूं ॿुधी। इंशाल्लाह हयाती बख़ैर, वरी सुभाणे मिलूं था पाण पंहिंजी प्रोग्राम में। पंहिंजी सो मेज़बान किरण लगारी खे ऐं मूंसां गॾु मुंहिंजा साथी इरशाद जागीरानी तव्हां खां ऐं मोकिलाए गॾोगॾु थो। असांजी ब्रांडिंग जेका आहे। सो अॼु असां सां ताउन कयो आहे मीज़ान कुकिंग ऑयल वारनि, मीज़ान बनस्पति वारनि। ॾाढो सुठो कुकिंग ऑयल आहे, सिहत जे लाइ ॾाढो सुठो आहे। उनखे तव्हां ज़रूरु पंहिंजे किचन जो हिसो कजो। मीज़ान वारनि जो अल्ट्रा रिच बि आहे ऐं वेस्ट पॉइंट जा तमामु सुठा सुठा असां वटि आहिनि, जंहिंमें तव्हां जूसन मशीन बि आहे, काफ़ी शयूं तव्हां जो यूज़ करे सघो था हुन सां गॾोगॾु। जी जी, जामेश्वरी वारनि बि असां सां ताउन कयो। ॾाढो सुठो शरबत आहे, ख़ालिस जड़ी बूटियुनि सां तयारु थींदो आहे। ऐं कपिड़ा सुठा जेकॾहिं साफ़ सुथरा हुजनि त माण्हू जी शख़्सियत में सुठाई नज़र ईंदी आहे। सर्फ एक्सल वारनि जी महिरबानी जिन असां सां अॼोके प्रोग्राम में ताउन कयो। रूह खे राहत ॾियण जे लाइ रूह अफ़ज़ा पीअण बि ज़रूरी आहे, त रूह अफ़ज़ा जो बि ताउन आहे असांजे प्रोग्राम में। जी बिल्कुलु। हिन सां गॾोगॾु ॾाढो सुठो जेको आहे जूस आहे फ्रूट फार्म वारनि जो, उन्हनि जो जूस बि पीओ ऐं अफ़्तार जो मज़ो ॿीणो कयो। इन सां गॾोगॾु Q&N वारनि जा जेकी सामान आहिनि अॼु असां सां गॾु आहे, उन्हनि जो बि ॾाढो सुठो शरबत आहे, हिकिड़ो जामे सिहत आहे। उन सां गॾोगॾु ॿियूं जेके बि किचन जूं शयूं आहिनि उहे समूरियूं Q&N वारनि जूं असांजे प्रोग्राम में शामिलु थियूं। ऐं असां सां ताउन कयो, उन्हनि जी सभिनी जी वॾी महिरबानी। ऐं तव्हां असांजे प्रोग्राम खे ॾिठो पसंदि कयो हूंदो, यकीनन उनजी वॾी वॾी महिरबानी। इंशाल्लाह सुभाणे साॻे टाइम ते तव्हां सां गॾु हूंदासीं, साॻे चैनल ते, साॻे प्रोग्राम लाइव ट्रांसमिशन मेहमान रमज़ान में। यकीनन असां गॾु हूंदासीं। सलाम रमज़ान, मेहमान रमज़ान ऐं असांजी ईद। जी बिल्कुलु। तो पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं ख़ासि तौर ते उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जेकी हीण आहिनि, जेकी मिसकीन आहिनि, जेकी ग़रीब आहिनि, जिन खे इफ़्तार जेतिरो बि ख़र्चु न आहे। सो उन्हनि खे ज़रूरु इफ़्तार कराइजो। थोरी देरि में इफ़्तार जो वक़्तु थिए पियो, असीं तव्हां खां मोकिलायूं था। असां पारां अला भाई, अल्लाह हाफ़िज़। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।